असां पहिरें थिस्सलुनीअन जे चोथे अध्याय खे पढ़ी रहिया आहियूं। पिछले प्रोग्राम में असां पहिरें थिस्सलुनीअन जो चोथों अध्याय ऐं 16 वचन ॾिठो। त अचो हिकु दफ़ा वरी हुन खे पढ़ूं। छो त प्रभु पाण ई स्वर्ग मां लही ईंदो। हुन वक़्तु ललकार ऐं प्रधान दूत जो अखर ॿुधणु ईंदो ऐं परमेश्वर जी तुरही फूंकी वेंदी ऐं जेके मसीह में मुअल आहिनि उहे पहिरियों जी उथंदा। उहो स्वर्ग मां हिकिड़ी ललकार सां हेठि लवंदो। उहो हुक्म जो आवाज़ आहे। इहा उहा साॻी ई आवाज़ आहे जेकी हुन लाज़रुस जे क़बर साम्हूं बीह करे इस्तेमालु कई। यूहन्ना जे 11 अध्याय जे 43 वचन में असां पढ़ूं था त यीशु चयो, हे लाज़र निकिरी अच। ऐं प्रधान दूत जो अखर ॿुधणु ईंदो। हाणे ॿियो, छा हिते स्वर्गदूत जो वर्णन न आहे? न, इहा प्रभुअ जी वाणी आहे जेकी प्रधान दूत जे आवाज़ वांगुरु हूंदी। इहा हुन जे आवाज़ जो ऊचो स्तर आहे। हुन जी सुंदरता, हुन जो प्रभाव, हुन जो अधिकार आहे। ऐं परमेश्वर जी तुरही फूंकी वेंदी। छा हुते तुरायूं हूंदियूं? न, इहे प्रभुअ जी आवाज़ हूंदी जेकी तुरही जहिड़ी ॿुधणु ईंदी। छा असांखे हिन जी पक थी सघे थी? यूहन्ना खे देश निकाल करे पतमोस जे द्वीप ते मोकिलण ते आयो हुयो। हुन प्रकाशित वचन जे पहिरें अध्याय जे 10 वचन में लिखियो, मां प्रभुअ जे ॾींहुं आत्मा में अची वियुसि ऐं पंहिंजे पुठियों तुरही जहिड़े वॾो शब्द खे इहो चवंदे ॿुधो। उहो कंहिंजो आवाज़ हुयो? इहो ॾिसण लाइ यूहन्ना मुरियो ऐं हुन गौरवी मसीह खे ॾिठो। गौरवी मसीह जो आवाज़ तुरही जे आवाज़ जहिड़ो आहे। हिन सां असां हिन बेवकूफ़ीअ खां पीछो छॾाए सघंदा आहियूं त गब्रियल पंहिंजी तुरही फूंकंदो आहे। मूंखे नथो लॻे त गब्रियल खे पंहिंजी कोई तुरही बि आहे, पर अगरि हुन खे हिकिड़ी आहे बि त हुन खे उहा फूंकण जी ज़रूरत बि कोन पवंदी। प्रभु यीशुअ खे हिन लाइ गब्रियल जी ज़रूरत कोन पवंदी। छा तव्हांखे लॻे थो त प्रभु यीशुअ खे लाज़र खे मौत मां उथारण लाइ गब्रियल जी मदद लॻंदी? छा तव्हां इहा कल्पना बि करे सघो था त प्रभु यीशु लाज़र जे क़बर जे साम्हूं बि चवे थो, गाब्रियल, छा तूं हिते अची मूंखे हिन माण्हूअ खे क़बर मां कढण जी मदद कोन कंदे? इहो त बेवकूफ़ीअ जो ख़्यालु आहे। प्रभु यीशुअ खे कंहिंजी बि मदद जी ज़रूरत कोन्हे। जॾहिं उहो पंहिंजी कलीसिया खे सॾींदो त हुन जूं देहूं क़बरनि मां ॿाहिरि निकिरी ईंदियूं। हाणे अॻिते वधंदे असां पहिरें थिस्सलुनीअन जो चोथों अध्याय ऐं 17 वचन पढ़ंदासीं। त अचो हे पढ़ूं। तॾहिं असां जेके जीअरा ऐं बचियल रहंदासीं हुननि सां बादलनि ते खयां वरिता वेंदासीं त हवा में प्रभुअ सां मिलूं ऐं इन्हीअ रीतिअ सां असां सदा प्रभुअ सां गॾु रहंदासीं। वरी सां हिते असां खयां वरिता वेंदासीं इहे अखर पढ़ूं था, जंहिंजो यूनानी भाषा में अखर हरपाज़ो इहो आहे, माना झटि में झलणु, छिनी खणणु, मथे खणणु, वहन करणु। इहो घणो ई सिधो ऐं व्यवस्थित तरीक़ो हुजण वारो आहे। मुअल पहिरियों जी उथंदा। ॾिसो, स्तीफनुस क़बर मां निकिरी रहियो आहे। शायदि उहो हिन जुलूस जी अॻुवाई कंदो, छो त उहो पहिरियों शहीद हुयो। पोइ उहे सभी प्रेरित हूंदा ऐं लखनि में उहे सभी माण्हू जिन्हनि यीशुअ लाइ पंहिंजी जान ॾेई छॾी, उहे छड़ो युगनि युगनि मां उथी ईंदा रहंदा। पोइ आख़िर में अगरि असां तेसिताईं ज़िंदा आहियूं त जुलूस जा आख़िरी भाग हूंदासीं। असां हुन जुलूस जे पुछ ते हूंदासीं। कलीसिया जो घणो ई भाग मौत जे दर मां गुज़री अॻिते निकिरी वियो आहे। हाणे असां पढ़ंदासीं चोथे अध्याय जो 18 वचन। त
अचो पढ़ूं पहले थसलूनियन जो 4 अध्याय ऐं 18 वचन। इन्हीअ तरीक़े सां हिननि ॻाल्हियुनि सां हिक ॿिए खे शांती ॾींदा करियो। छा उहो हीअं चवे थो? छा त इन्हीअ तरीक़े सां हिननि ॻाल्हियुनि सां हिक ॿिए खे डिॼायो? न, बिल्कुलु न। मुंहिंजो बाइबल चवे थो हिक ॿिए खे शांती ॾियो। छड़ो शांती ॾियण ई न, पर हिक ॿिए खे सेखारियो, उत्तेजित कयो ऐं हिननि ॻाल्हियुनि जे बारे में ॻाल्हायो। मुंहिंजा दोस्त, ईशू कंहिं ॾींहुं हिन जग मां पंहिंजनि खे ॿाहिरि कढण वारो आहे। इहो छा त गौरवी ऐं अद्भुत दिलासो आहे। मुअलनि जी दहियूं ॿाहिरि कढियूं वेंदियूं। पोइ जेके भी विश्वासी हुन वक़्त ते ज़िंदा हूंदा, प्रभु सां गॾिजण लाइ मथे हवा में खयां वेंदा। पोइ असां हमेशह लाइ प्रभु सां हूंदासीं। असल में असां हुन सां गॾु वापसि मोटंदासीं, हुन सां गॾु धरतीअ ते राज करण लाइ, हुन वक़्तु जॾहिं उहो हिते पंहिंजो राज स्थापित कंदो। हाणे असां 5 अध्याय जी शुरूआति कंदासीं। पहिरें थसलूनियो जे हिन आख़िरी अध्याय में असां मसीह जे मोटण खे ध्यान में रखंदे मसीही विश्वासियुनि जा कम ॾिसंदासीं। तव्हांखे यादि हूंदो त पहिरें अध्याय में असां मसीह जे मोटण जे तरफ़ विश्वासियुनि जे मन जे रुख जे बारे में ॾिठो। हाणे अगरि मन जो रुख कमनि में कोन थो वधे त सच में कुझु ग़लती आहे। मसीह जो अचणु आशा उत्पन्न कंदो आहे जेको कमनि में वधंदो आहे। मसीही विश्वासीअ खे मसीह जे अचण खे नज़र में रखंदे जागृत ऐं चौकणो रहणो आहे, छो त उहो हुन महान संकट जे काल जी भयानक राति में प्रवेश कोन कंदो। हुन ॾींहं में जंहिंखे प्रभु जो ॾींहुं हीअं सॾायो वियो आहे, उहो प्रभुअ जो ॾींहुं राति सां शुरू थींदो, छो त इहो परमेश्वर जो ॾेखारण जो तरीक़ो आहे। परमेश्वर उत्पत्तिअ में भी हीअं चवंदे शुरू कंदो आहे त उहा शाम ऐं सुबुह पहिरियों ॾींहुं हुयो। परमेश्वर राति जो शुरू कंदो आहे पर रोशनीअ ते वधंदो आहे। त हुन महान संकट जी राति खां पोइ उहो सह शताब्दीअ जो सवेरो थींदो, जंहिंमें गौरवी मसीह जो राज थींदो ऐं जॾहिं नीतिमत्वता जो सिज पंहिंजे पंखनि में आरोग्य खणी उगंदो। प्रभु जो ॾींहुं उहो भाव आहे जंहिंखे असांखे परखणो आहे। पहिरियों वचन पढ़ी शुरू कंदासीं। अचो पढ़ूं पहिरें थसलोनियन जो 5 अध्याय ऐं पहिरियों वचन। पर हे भाउर, हिन जो प्रयोजन कोन्हे त वक़्तनि ऐं कालनि जे बारे में तव्हां वटि कुझु लिखियो वञे। वक़्त ऐं काल या मौसम इहे कलीसिया जी संपत्ति कोन्हे। उहे हिन पृथ्वीअ जा ऐं पृथ्वीअ जे माण्हुनि लाइ आहिनि, जंहिंमें ॿई यहूदी ऐं ग़ैर यहूदी शामिल आहिनि, जेके उन ॾींहं में बचाया वेंदा। कलीसिया हिकिड़े शख़्स लाइ ॻोल्हे रही आहे, वक़्तनि ऐं मौसमनि लाइ न। यूनानी ज़बान में वक़्त लाइ अखर क्रोनोस इहो आहे, जंहिंमां असांखे असांजो अंग्रेज़ी अखर क्रोनोलॉजी इहो मिलंदो आहे। वक़्त ऐं काल कलीसिया लाइ कोन्हनि। हाणे अॻिते वधंदे 5 अध्याय जो 2 वचन पढ़ंदासीं। पहिरें थसलोनियन जो 5 अध्याय ऐं 2 वचन चवे थो, छो त तव्हां पाण ठीकु ॼाणींदा आहियो त जीअं राति जो चोर ईंदो आहे, उअं ई प्रभुअ जो ॾींहुं अचण वारो आहे। प्रभु ईशू कलीसिया वटि राति जे चोर वांगुरु कोन ईंदो। कलीसिया त प्रभु जे अचण जो इंतज़ारु करे रही आहे। तव्हां चोर लाइ इंतज़ारु कोन कंदा आहियो, हुन खे कोन ॻोल्हंदा आहियो ऐं न ई हुन लाइ पुठियों दर ते चिठी रखी वेंदा आहियो, इहो लिखंदे त मां तुंहिंजे लाइ पुठियों जो दर खुलियल रखी वञा थो ऐं तोखे चांदी हाल जे सॼे पासे जे 3 नंबर जे खाने में मिलंदे। मां त इहा कल्पना बि कोन थो करे सघां त तव्हां अहिड़ी काई चिठी दर ते लॻाए छॾे वेंदव, बल्कि तव्हां सभु जांचे
इहा पक करे निकिरंदा हूंदो त सभु कुझु ताले हेठां आहे। तव्हांखे चोर खे ॿाहिरि ई रखिणो आहे। त प्रभु यीशु कलीसिया वटि चोर वांगुरु कोन ईंदो, पर प्रभु यीशु त जग लाइ चोर वांगुरु ईंदो जॾहिं कलीसिया खे मथे खंयो वेंदो। जीअं मां चयो त प्रभु जो ॾींहुं पृथ्वीअ ते अचानक ईंदो ऐं उहो हुन महान संकट जे राति खां शुरू थींदो। पोइ आख़िर में मसीह पाण हिन पृथ्वीअ ते पेर रखंदो। प्रभुअ जो ॾींहुं अचानक ईंदो। हाणे अॻिते वधंदे असां 5 अध्याय ऐं 3 वचन पढ़ंदासीं। पहिरें थिस्सलुनीअन जो 5 अध्याय ऐं 3 वचन चवे थो, जॾहिं माण्हू चवंदा हूंदा कुशल आहे ऐं कुझु डपु कोन्हे, त हुन ते अचानक विनाश अची पवंदो, जंहिं नमूने गर्भवतीअ ते पीड़ा ऐं उहे कंहिं रीतिअ सां कोन बचंदा। हिन 5 अध्याय जे पहिरें 2 वचन में पौलुस जेको चवे थो उहो हो भाउरनि खे चई रहियो आहे। ऐं पौलुस चवे थो त हुननि खे वक़्तनि ऐं मौसमनि जे बारे में लिखण जी ज़रूरत कोन्हे, छो त हुननि जो हिन ॻाल्हि सां कोई वास्तो ई कोन्हे। सभी विश्वासी हुन वक़्त ताईं हली विया हूंदा। पोइ हिते 3 वचन में उहो माण्हुनि जे बारे में ॻाल्हाईंदो चवे थो त उहे माण्हू जॾहिं इहो चवंदा त कुशल आहे ऐं कुझु डपु कोन्हे, तॾहिं छा थींदो? मूंखे इहो वरी सां दोहिराइणु ॾियो त प्रभु जो ॾींहुं उहो वक़्तु आहे जॾहिं उहो महान संकट जो काल शुरू थींदो ऐं पोइ मसीह जो धरतीअ ते 1000 सालनि जो राज ईंदो। पवित्र शास्त्र में घणा ई हिसा आहिनि जेके हिन जे बारे में ॻाल्हाईंदा आहिनि। मिसाल जे तौर ते यशाया जे 12 ऐं 13 अध्याय में असां इहो पढ़ी सघूं था त परमेश्वर समाज, प्रशासन, फ़ौज, व्यवहार, कला ऐं धार्मिक ॾेखावे ऐं घमंड ते कहिड़े नमूने न्याय कयईं। यशाया जे 13 अध्याय जे 9 वचन में लिखियलु आहे, ॾिसो, यहोवा जो उहो ॾींहुं रोष ऐं क्रोध ऐं निर्दयता सां गॾु ईंदो आहे त उहो पृथ्वीअ खे उजाड़े छॾे ऐं पापियुनि खे हुन मां नष्ट करे। उहो हिकिड़े रोष जे ॾींहुं जहिड़ो शुरू थिए थो। पोइ 10 वचन में लिखियलु आहे, छो त आसमान जा तारागण ऐं वॾा वॾा नक्षत्र पंहिंजो प्रकाश कोन ॾींदा ऐं सिज उदय थींदे थींदे ऊंधारो थी वेंदो ऐं चंड पंहिंजो प्रकाश कोन ॾींदो। योएल जे अॻकथीअ में असांखे ॿुधायो वियो आहे, हुन ॾींहं जे वजह सां हाय, छो त यहोवा जो ॾींहुं क़रीब आहे। उहो सभिनी खां शक्तिमान जे तरफ़ां सत्यानाश जो ॾींहुं थी करे ईंदो। इहो असां योएल जे किताब जे 1 अध्याय ऐं 15 वचन में ॾिसूं था। वरी योएल 2 अध्याय जे 2 वचन में हुन ॾींहं जे बारे में ॿुधाए थो जेको अंधकार ऐं तिमीर जो ॾींहुं आहे। उहो बदिली जो ॾींहुं आहे ऐं अंधियारे जहिड़ो फैलंदो आहे। झूने नियम में असांखे हुन महान संकट जी अहिड़े नमूने तस्वीर ॾेखारी वई आहे। प्रभुअ जो ॾींहुं महान संकट खां शुरू थी करे मसीह जे 1000 सालनि जे राज में वञे थो। झूने नियम जो विषय ई इहो आहे। हाणे पहिरें थिस्सलुनीअन जे 4 अध्याय में जंहिंमें मसीह जो वरी सां अची पंहिंजी कलीसिया खे जग मां खणी वठण जे बारे में ॿुधायो आहे, हिन जो झूने नियम में ज़िक्र बि कोन कयो वियो आहे, पर इनोक ऐं एलिया जे अनुभवनि जा असां वटि नमूना आहिनि। उहे ॿई प्रभुअ सां थियण लाइ ज़िंदा ई मथे खयां विया हुया। झूने नियम में इहो कोन सेखारियो वियो आहे त प्रभु यीशु माण्हुनि जे हिकिड़े गट खे हिन पृथ्वीअ मां खणी पाण सां गॾु वठी वेंदो। इहो गौरवी ऐं अद्भुत सच त पहिरियों दफ़ा हुन मथे कमरे में प्रगट कयो वियो हुयो जॾहिं प्रभु यीशु चयईं, मां तव्हां लाइ जाइ तयारु करणु वञा थो ऐं अगरि मां वञी करे तव्हां जे लाइ जाइ तयारु कयां
त वरी अची करे तव्हांखे पंहिंजे हिते वठी वेंदुसि त जिते मां रहां हुते तव्हां बि रहियो। इहो असां यूहन्ना जे 14 अध्याय जे 2 ऐं 3 वचन में पढ़ूं था। जेसिताईं मुंहिंजी सम्झ आहे त इहो हिते पहिरियों दफ़ो आहे जॾहिं पवित्र शास्त्र में इहो सच प्रगट कयो वियो आहे। ऐं पौलुस हिन पहिरें थिस्सलुनीके जे 4 अध्याय में वधीक ॿुधायो आहे। त बि इहो 5 अध्याय उहा ॻाल्हि करे थो जंहिंजी ॼाण झूने नियम में सुठी आहे। जॾहिं माण्हू चवंदा हूंदा कुशल आहे ऐं कुझु डपु कोन्हे त हुन ते अचानक विनाश अची पवंदो। इहा जग में वॾे अजब जी ॻाल्हि हुजण वारी आहे। माण्हू अहिड़ी कुझु अपेक्षा कोन करण वारा आहिनि। मुंहिंजो विश्वास आहे त उहो वॾो कूर शांती ऐं कुशलता जी क़सम आहे, जंहिंजे बारे में असां 2 थिस्सलुनियन जे 2 अध्याय में ॾिसंदासीं। प्रभु यीशु असांखे हिन जी चेतावनी ॾिनी हुई त सावधान रहियो, कोई तव्हांखे भ्रम में न विझे। दुनिया त हिकिड़े महान शांती काल में प्रवेश करण जी अपेक्षा रखे थी, पर उहा पाण खे हुन महान संकट काल में ढकियल पाईंदी जंहिंमें सभिनीनि खां महान युद्ध बि शामिल आहे। अहिड़ो जहिड़ो जग कॾहिं ॾिठो ई कोन आहे। उहो हुननि मथां अचानक ईंदो, ठीकु उन्हीअ ई नमूने जीअं राति जो चोर घुसी ईंदो आहे। हाणे असां 5 अध्याय जा 4 ऐं 5 वचन पढ़ंदासीं। पर हे भाउर, तव्हां त उंधारे में कोन आहियो त उहो ॾींहुं तव्हां ते चोर वांगुरु अची पए, छो त तव्हां सभी ज्योति जा संतान ऐं ॾींहं जा संतान आहियो। असां न राति जा आहियूं न उंधारे जा आहियूं। कलीसिया जो मथे खयो वञण सां 2 ॻाल्हियूं थींदियूं। पहिरीं, हिन किरपा जे ॾींहं जो अंत थींदो जंहिंमें असां अॼु रहिया पिया आहियूं। इहो ॾींहुं जंहिंमें परमेश्वर जे नाले में माण्हू ॿाहिरि सॾाया विया आहिनि ऐं घणा ई पुट घर महिमा वटि आणिया वेंदा। असांजे ॾींहं में परमेश्वर इहो ई करे रहियो आहे। हुन वक़्त ते छड़ो इहो ॾींहुं ई ख़तमु कोन थींदो, पर ॿी ॻाल्हि जेका थींदी उहा इहा आहे त प्रभुअ जे ॾींहं जी शुरूआति थींदी जॾहिं कलीसिया जग में निकिरी वेंदी ऐं उहो महान संकट शुरू थी वेंदो। इहा हिकु घटना किरपा जे ॾींहं जो अंत आणींदी ऐं प्रभुअ जे ॾींहं जी शुरूआति कंदी। उहा हिकिड़ो ॾींहुं बंदि करे ॿियो खोले थी। पर हे भाउर, तव्हां त उंधारे में कोन आहियो त उहो ॾींहुं तव्हां ते चोर वांगुरु अची पए। उहो ॾींहुं असां मथो छो कोन अची पवंदो? सिधी ॻाल्हि आहे, छो त असां हिते हूंदा ई कोनसीं। असां 4 अध्याय में ॾिठो त प्रभु पाण स्वर्ग में ललकार सां लवंदो ऐं पंहिंजी कलीसिया खे जग मां ॿाहिरि कढंदो, छो त तव्हां सभी ज्योति जा संतान आहियो। ॿियनि लफ़्ज़नि में, तव्हां हुन काल सां कोई संबंध नथा रखो जेको भविष्य में अचण वारो आहे। तव्हांजो संबंध अॼु जे ॾींहं सां आहे जेको किरपा जो वक़्तु आहे। दोस्त, अगरि असां इहे फ़र्क़ु सिखी कोन वठंदासीं जेके पवित्र शास्त्र में ॿुधाया विया आहिनि त आख़िर में असां आशाहीन ऐं मुंझल रहिजी वेंदासीं। कुझु शास्त्र अभ्यासक ही आहिनि जेके सभिनीनि खां वधीक मुंझल लॻंदा आहिनि। हिकिड़े अहिड़े शास्त्र अभ्यासक चयईं त हुन अॻकथीअ जो अभ्यास त छॾे ई ॾिनो आहे ऐं उहो हुन सां वास्तो ई नथो रखणु चाहे। छो त उहो वही सॼो पवित्र शास्त्र जो अभ्यास नथो करणु चाहे। असां लाइ शास्त्र जो पूरो अभ्यास करणु ॾाढो ज़रूरी आहे। जॾहिं प्रभु जो ॾींहुं ईंदो त असां प्रभु सां गॾु हुजण वारा आहियूं। असां उंधारे में कोन आहियूं। उहो ॾींहुं असां मथां चोर वांगुरु कोन अची पवंदो। प्रभु पंहिंजी कलीसिया लाइ चोर वांगुरु कोन ईंदो। कलीसिया त हुन आसीसित आशा जो इंतज़ारु करे रही आहे। असांजे परमेश्वर ऐं उद्धारकर्ता जे गौरवी प्रगटीकरण जो इंतज़ारु करे रही आहे। छा त दिलचस्प ॻाल्हि आहे कि असांजे ॾींहंनि जे बारे में, यानी आख़िरी ॾींहंनि जे बारे में परमेश्वर जो वचन असांखे जानकारी ॾेई रहियो आहे। पर असांखे हिननि मथां विश्वास करणु ॾाढो ज़रूरी आहे।
न त इहो ॾींहुं असां मथां हिकु चोर वांगुरु अची वेंदो। छा तव्हां तयारु आहियो मसीह जे वरी सां अचण लाइ, जॾहिं हू पंहिंजे चुनियलनि खे वठी वेंदो? अगरि न त तव्हां हाणे हीअं करे सघो था, पंहिंजो जीवन ॾेई प्रभु ईश्वर खे पंहिंजी तयारी करे सघो था। अॼु असां हिते ई बीह रहंदासीं। ॿिए प्रोग्राम में तव्हां सां वरी सां मुलाक़ात थींदी। आमीन।